नाज़रीन, मिठियाणी में सिंध मल्हा फोरम तरफां ठटे जेवर शहर में मल्हा बिरादरी के घरन मथा हमलो और फायरिंग खिलाफ सरापा एहतजाज पड़ल आहिनि। उन हवाले से ॾिसूं था मिठियाणी में शौकत मलिक की हीअ रिपोर्ट। मिठियाणी में मौजूद आहियूं ठटे में मल्हा कम्युनिटी जा जवान जेके आहिनि उन्हनि खे मारियो वियो आहे। इन जे लाइ मिठियाणी में मल्हा फोरम जा जेके माण्हू आहिनि सरापा एहतजाजनि। अचो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुनजो वधीक सॼी सिंध में बदअमनी वधी वई आहे। उन जे लिहाज़ सां उते चोर दाख़िल थी 2 माण्हू असांजा शहीद करे विया आहिनि ऐं 7 जेके आहिनि मर्द उन्हनि खे बाक़ाइदा कुआरनि ऐं ॾफनि सां ज़ख़्मी कयो अथनि ऐं हिनमहिल ताईं उते पुलिस कान पहुती आहे। असां टोटल साहबी बिरादरी खे अपील था कयूं ऐं मिठियाणी फोरम जे तरफ़ां मल्हा फोरम जे तरफ़ां मिठियाणी जे आवाम जे तरफ़ां त बराए महिरबानी करे जिथे बि मज़लूम सां ज़ुल्म थो थिए त उते जाइज़ उनजो आवाज़ु उथारनि ऐं फ़ौरन उन्हनि चोरनि खे गिरफ़्तार करे ऐं उन्हनि खे कानून जे कटड़े में आंदो वञे। जेकर न त पूरी सिंध में अञा एहतजाज वसी थींदो ऐं उन खां पोइ जेके हालतूं थियूं आहिनि मुल्क जूं, मां SSP ठटे खे गुज़ारिश कंदुसि त तव्हां छा था कयो, नहीं तव्हां कुझु नथा कयो, तव्हां उते पहुचो छो नथा। मां बिलावल भुट्टे खे, साईं मुराद अली शाह के, अदी फरिया टालपुर के, उन खां सवा सिंध के MP MNA के गुज़ारिश तो कयां त बराए महिरबानी करे जीअं तव्हां ॿियनि जो नोटिस वरितो आहे ईअं हिन मल्हानि जो नोटिस वरितो ऐं उन्हनि खे हक़ ॾियारियो वञे। जीअं त अॼु राति ठटे में जेके असांजा मल्हा बिरादर जा माण्हू शहीद कया विया आहिनि, असां गुज़ारिश था कयूं सिंध गवर्नमेंट खे त उन सां इंसाफ़ कयो वञे। जेकॾहिं न त असां हिन जो दायरो अञा वधाईंदासीं। महिरबानी कई वञे। था कयूं जेके मल्हा बिरादरी सां ठटे में जेको वाक़ियो पेश आयो आहे, पीपल्स पार्टी जे दौर में हर घर में यानी रोज़ानो माण्हू मारिया था वञनि कंहिंजे घर में। असां मुतालबो कयूं था साईं बिलावल भुट्टे साहब खां, वज़ीर आला सिंध खां, IG सिंध खां त इन्हनि जेके बेगुनाह माण्हू 2 शहीद कया अथनि, 5 ज़ख़्मी कया अथनि मल्हा बिरादरी, अगरि इन्हनि सां इंसाफ़ न थींदो त हर शहर हर गली, ही मिठियाणी जो शहर न पर सॼी सिंध में मल्हा बिरादरी असांजा ॿिया सिंध जा ॿाहिरि सभई सरापा एहतजाज थींदा। कैमरामैन ज़ुबैर मल्हा सां गॾु शौकत मलिक SS न्यूज़ मिठियाणी।